हजरत सैयदना अब्दुल्ला बिन जहश रदियल्लाहु ताला अन्हु ऐं हजरत सैद बिन अबी वक्कास बई दोस्त हन, यार हन, अजीज हन, पगदार यार हन। हजरत अब्दुल्ला बिन जहश ऐं सैद बिन अबी वक्कास जिन मरकाए ओहद में आया तो हजरत अब्दुल्ला बिन जहश सैद के बाम वठी चवे तो ओ सैद होदे निहार मदीने वारे साईं जे नाले ते सिर कुर्बान करण जो मौको मिलियो आहे। छा ख्याल आहे हलो छा पंहिंजे यार जे नाले ते सिर कुर्बान करण जे लाइ तूं मां पंहिंजे दोस्तनि खे वठी वेंदासीं, हलो बुराई जो कम था कयूं, तूं मां शराब जे लाइ वठी वेंदासीं, तूं मां कूड़ियुनि कचहरियुनि जे लाइ वठी वेंदासीं, तूं मां पंहिंजे दोस्तनि खे बुराई जे लाइ वठी वेंदासीं, पुरानी महफ़िल में वठी अचण जे लाइ तयार न हूंदे, पर होॾे निहार लजपाल नबीअ जा गुलाम मौत अखियुनि आॾो आ, पर चवनि था हलो त पंहिंजे महबूब जे नाले ते सिर कुर्बान करे अचूं। हज़रत अब्दुल्ला बिन जहश तो चवे त ए सैद दुआ घुर मां आमीन तो चवां, मां दुआ घुरा तूं आमीन चओ त अल्लाह ताला मन असां जो दुआऊं कबूल फरमाए। हजरत सैद दुआ जे लाइ हथ खयां, ए मुंहिंजा मौला जंगे ओहद में तो वञा, ए मुंहिंजा करीम रब हिकिड़े वॾे काफ़िर सां मुंहिंजो मुक़ाबिलो थिए, पोइ जिहाद कयां, उन जो सिर कलम कयां, अल्लाह जे हबीब वटि सरख़ुरू थी, ए मुंहिंजा मौला ऐं मां गाज़ी थी मदीने पाक वापस अचां। आमीन आमीन आमीन। हजरत सैद फरमाए तो अब्दुल्ला हाणे तू भी दुआ घुर। वाह अब्दुल्ला जी दुआ। ओ करमाबाद शरीफ में अचण वारो ॾिसो आशिकन जो हाल चाहे वरी पंहिंजी जिंदगी ना निहारियूं। हजरत अब्दुल्ला दुआ तो घुरे, ए मुंहिंजा मौला ये सामो मारिकाए ओहद आहे, वञा तो तुझे यार जे नाले ते सिर कुर्बान करण जे लाइ, मां काफ़रनि सां विढ़ा, हिकिड़ो काफ़र मारियां, वरी ॿियो बि मारियां, टियों मारियां, हता के मूंखे तीर लॻनि, मूंखे तलवारूं लॻनि, ज़ख़्मी थी पवां, घोड़े तां हेठि किरी पवां। ए मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा करीम रब, जेॾी महिल घोड़े तां हेठि किरी पवां तॾहिं बि मां एतिरो नथो चाहियां दुश्मन मुंहिंजो कन कपे वञनि, मुंहिंजूं अखियूं कढी वठनि, मुंहिंजो सीनो चाक कनि, मुंहिंजा कन कपिन। पोइ जेॾी महिल क़यामत जे ॾिहाड़े तो अल्लाह जी दरबार में अचां, तो रब जी बारगाह में अचां, तो अल्लाह जी दरबार में पेश थियां, मुंहिंजा मौला तूं पुछा करी ओ अब्दुल्ला ओ इब्ने जहश कन किदे करे आयो ही, अखियूं किदे करे आए, पंहिंजो जिस्म छाजे लाइ ज़ख़्मी करे आयो ही। ओॾी महिल अर्ज़ कयां मौला तुंहिंजे यार जे नाले ते तुंहिंजे महबूब जे ख़ातिर मां पंहिंजो सिर कुर्बान करे आयो। जे नाले ते ॾेई आयुसि, मन मूं ते रहम करी। ओ यारी लॻायम दिलबर नाले ते मेरी ॾाढे नाल परीत, ना तोड़ी ना तोड़ सा, ना तोड़न दी रीत, अल्लाह ना तोड़ी ना तोड़ सा, ना तोड़न दी रीत, यारी लगायम मदनी नाले ते मेरी ॾाढे नाल परीत, ना तोड़ी ना तोड़ सा, ना तोड़न दीरी। यारी ये कौन भाई मिया जिंदगानी में फकीर थी वई, करमाबाद में आए सुभान अल्लाह चाहिए।
अखियुनि मां लुड़क वहाई वरी वापस वे सागियूं ॻाल्हियूं सागियूं मुरादूं। पर यार अब्दुल्ला बिन जहश खां सिख त कीअं पंहिंजे महबूब जे नाले ते सिर बि कुर्बान करे आयो। वरी अल्लाह जे हुजूर में अर्ज़ थो करे, मौला मुंहिंजो मौत बि ईअं थिए जो तुंहिंजी बारगाह में पहुचा त मन मूं ते रहम करी जो मूंखे महबूब जे साथियुनि सां गॾु जन्नत में उमाणी।